أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ثم أورثنا الكتاب الذين اصطفينا من عبادنا فمنهم ظالم لنفسه ومنهم مقتصد ومنهم سابق بالخيرات بإذن الله ذلك هو الفضل الكبير. صدق الله وصدق رسوله النبي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. जब मैं कहता हूँ या अल्लाह मेरे हाल तो देख, जब मैं कहता हूँ या अल्लाह मेरे हाल तो देख, हुक्म होता है कि अपने नामे अमाल तो देख। गुमराह न मिलेगा, गुमराह न मिलेगा तुम्हें शैतान से बदतर, और कोई हादी न मिलेगा कुरान से बेहतर। है कुरान नूरानी शीशा तेरे चाहने वाले न रहे, जिन सितारों के तू चांद थे वो सितारे ही न रहे। कुरान दा क्या कदर जानिन ए दुनियादार कमीने, कुरान दे कदर जाना वाले सुते विच मदीने। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इंसान के जंहिं शइ जी जेतिरी ज़रूरत घणी हूंदी आहे, अल्लाह ताला उन शइ जी क़ीमत न रखी। मां तव्हां खां पुछां थो, सोन ऐं चांदीअ जी इंसान खे वधीक ज़रूरत या कपिड़े जी? कपिड़े जी वधीक ज़रूरत है। सोन जो तोलो घणे आहे? 3 लख, पौणा 3 लख, पौणा 3 लख सोन जो तोलो। चांदीअ जो तोलो घणे आहे? 18,000। ऐं कपिड़े जो वॻो, वॻो कपिड़े जो वधि में वधि 1500, 2000। ग़रीब गुरबो त 500 जो वॻो वठी थो अचे पीढ़ीअ ते, सवा जो मिली थो वञे। तंहिंजे करे कपिड़े जी इंसान खे सोन खां वधीक ज़रूरत ई, तंहिंजे करे कपिड़े जी क़ीमत थोरी आहे। जेकर कपिड़ो
सोन जेतिरो महांगो हुजे हा तोलो सोन जो त पोइ त ज़रदारी को वॻो पाया बाक़ी असां गुणियूं वेड़ियूं सोन जी इंसान खे ज़रूरत न आहे। नबी साईं हिकु दफ़े पंहिंजे हिकिड़े हथ मुबारक में सोन ॿिए हथ मुबारक में चांदी रखी करे फरमायो हाज़ान मुहर्रमान अला ज़ुकूरना। मुंहिंजे नबी फरमाई सोन भी मुंहिंजी उम्मत जे मर्दनि ते हराम, इहा चांदी भी मुंहिंजी उम्मत जे मर्दनि ते हराम, माना हराम थी। लान अल्लाहु रजुलन तअन्नस, मुंहिंजे नबी फरमायो ने मर्द ते अल्लाह जी लानत है जेको औरतुनि सां मुशाबिहत थो करे। फरमायूं ही सोन ऐं चांदी असांजे औरतुनि जे लाइ हलाल आहे, मर्दनि जे लाइ हराम आहे। माना मर्दनि खे त सोन पाइण जी इजाज़त ई न आहे, चांदीअ जी बि इजाज़त न आहे। के असांजा मुला वरी चांदीअ जूं मुंडियूं पाईंदा। अल्लाह जे नबी सौ सिधो फरमायो त सोन भी हराम आहे, चांदी भी हराम। फतवा ॾींदा त चांदीअ जी मुंडी जाइज़, बाबा चांदीअ जी मुंडी बि इन जे करे इजाज़त हुई भला खीसे में रखे। इहो त उन वक़्त में पैसा हुया, दिरहम ऐं दीनार। उन वक़्त में हीअ रियाल त कोन आहे, रुपया त कोन आहे, डॉलर त कोन आहे। उन वक़्त में इहो हूंदो हो सिक्को, दिरहम ऐं दीनार। पोइ सफ़र में भला किथे का मजबूरी आहे, पोइ मुंडी बाबा विकिणी करे कंहिं मंज़िल ते माण्हू पहुचे। हाणे इहो मुंडी तव्हां खां वठंदो केरु? चांदीअ जी मुंडी जो पायो था किथे सफ़र में, जो मुंडी तव्हां पैसा न हुजनि त तव्हां इहो मुंडीअ सां तव्हां कंडियारे पहुचंदा। केरु सम्झाए मौलवी? जाइज़ न आहे या चांदीअ जी मुंडी? मौलवी त तव्हांखे चवंदा त केस बि जाइज़ आहे, ॾाढीअ खे केस कयो, कारो कयो, इहो बि जाइज़ आहे। चइजे मौलवी जो पंहिंजे ॾाढीअ खे केस था कनि, मौलवी कनि था त पोइ जाइज़ थी वियो। हालांकि जेको ॾाढीअ खे कारो थो करे, केस थो करे, उनजे लाइ सख़्तु वईद। मुंहिंजे नबी फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो, अल्लाह ताला रहमत जी निगाह सां न निहारींदुसि। हरू भरू तव्हांखे शौक़ु आहे त साईं रज़ा मां तव्हांखे मेहंदी आऊं। सो बि असांजा बुज़ुर्ग साईं हाले जी वारा फरमाईंदा त 60 साल खां पोइ मेहंदी बि न हो, बसि अछी ॾाढ़ी भली। तव्हांखे 60 साल उमिरि थी वई आहे न, बसि तव्हांखे छॾे ॾे मेहंदी। लॻे त 50 साल, बसि हाणे अॼु जलसे में वाइदो करे असांजा बुज़ुर्ग हाले जी वारा फरमाए। साईं मोहम्मद हसन फरमाए, साईं मोहम्मद हसन खे मां चयो साईं तव्हांजी ॾाढ़ी अछी थी वई आहे सॼी, थी बसि साईं हाले जी वारनि जले छॾी, असांखे अॼु खां बाद बसि ॾाढ़ी अछी भली जेनेन शइ। हरू भरू शौक़ु अथव, अछी ॾाढ़ी नथी वणे त भला ॿियो को रंग वॻो, को सोनहरी रंग हुजे, बाक़ी कारे रंग जी ममानियत इहो धोखो। मुंहिंजे नबी फरमायो लान अल्लाहु रजुलन तअन्नस, उन मर्द ते अल्लाह जी लानत है जेको औरतुनि सां मुशाबिहत थो करे। सोने जे मुंडी पाइण जी भी इजाज़त न आहे, लाकेट पाइण जी भी इजाज़त न आहे। ऐं इहो गुनाह अहिड़ो अथव जेकर का मुस्लमान मर्द जे आंगुर में सोन जी मुंडी पातल आहे, गिचीअ में सोनी ज़ंजीर लाकेट पातल अथसि, घर में वेठो आहे तॾहिं बि गुनाहगार, उताक में वेठो आहे तॾहिं बि गुनाहगार, मस्जिद में वेठो आहे तॾहिं बि गुनाहगार, बैतुल्लाह जो तवाफ़ थो करे तॾहिं बि गुनाहगार, जाॻियल आहे तॾहिं बि गुनाहगार, निंड में सुतो पियो आहे, सोन जी मुंडी पातल अथसि, उते बि फ़रिश्ता चवंसि था पिया लानत अथई, लानत अथई, लानत।
ये सोन ऐं चांदी औरतुनि जे लाइ अलाह जे नबी वाज़े लफ़्ज़नि में फ़रमायो असांजे मर्दनि ते छा आहे हराम। त बहरहाल कपिड़े जी इंसान खे सभ खां वधीक ज़रूरत हुई, इन जे करे कपिड़े जी क़ीमत घटि रखी वई, सोन जी क़ीमत घणी। कपिड़े खां वधीक वरी इंसान खे पाणी जी ज़रूरत आहे, पाणीअ जी त वरी क़ीमत ई न रखे, मुफ़्त में पाणी। सम्झो सुभाणे वधि में वधि नलके जो ख़र्चु आहे, मोटर जो ख़र्चु आहे। वो ग़रीब हुजे नलको न हणाए त मदरसे में भरे वञे, इजाज़त मिलंदसि, आहे या न? पाणीअ खां वधीक वरी इंसान खे हवा जी ज़रूरत आहे, हवा जी त वरी क़ीमत ई कान रखे, मुफ़्त में हर कंहिंखे हर जाइ ते हवा पई मिले। मथां तव्हां सम्झो त ही पखा हणाया आहिनि तॾहिं थी हवा लॻी। बाबा हवा हिते शामियाने में अथव, मस्जिद में अंदरि हवा आहे, कमरे में अंदरि हवा आहे, पखो हलाइजे थो उहा हवा थी लॻे कुदरती। जेकर उहा हवा रब ख़तमु करे छॾे नी, भली 100 पखा हलायो हवा न लॻंदी। तो याद रखो मुसलमानों, इन गैर आबाद दिल के आबाद करण जे लाइ कुरान मजीद जी ज़रूरत हुई। इन जे करे अल्लाह ताला कुरान मजीद जी भी क़ीमत न रखी, मुफ़्त में कुरान मजीद जी तालीम। इन तव्हां खां पैसा वठंदा आहिनि कारी ख़ादम हुसैन वारा, कारी कामरान वारा, हर जाइ ते जिथे भी तव्हां मदरसे जो बोर्ड ॾिसंदव त उते लिखियो पियो हूंदो मुफ़्त में कुरान मजीद जी तालीम। मतां क़यामत जे ॾींहुं ही ग़रीब मिस्कीन बहानो कनि रब जे आॾो, या अल्लाह मुल्ल कुरान मजीद महांगो करे छॾियो, इन जे करे असां पंहिंजे बच्चनि खे कुरान मजीद पढ़ाए न सघियासीं। अल्लाह ताला इन्हनि ग़रीब मिस्कीननि जी वात खे बंदि करे क़यामत जे दीवार ताईं कुरान मजीद जी तालीम मुफ़्त में करे छॾी। मतां को ग़रीब बहानो करे त मां पंहिंजे बच्चनि खे कुरान न पढ़ाए सघियुसि। कारान जेके अॼु वाइदो कनि त मुफ़्त में कुरान मजीद पढ़ाईंदासीं, होॾे पैसा वठनि। प्राइवेट स्कूलनि में त तबाही आहे। अॻे मां सम्झंदो हुउसि त एजुकेशन में करप्शन न आहे, दिलि चवंदी त मास्तर थी ॾे, पर हाणे ख़बर पई त ही जेके बि सरकारी मास्तर आहिनि, मिडिल स्कूल हाई स्कूल, उहे इन्हनि छोकिरनि खे चवनि था बसि तव्हां घरु वेठा हुजो, असांखे 2-3 हज़ार ॾियो, असां तव्हांखे पास करे छॾियो। सही आहे या कोन? माना तव्हां स्कूल अचो ई न, बसि असां वेठा आहियूं, 5,000 10,000 ॾिजो, तव्हांखे असां पास करे छॾियो। इहे मास्तर ईअं पिया वठनि। वरी ही पिया ॾियनि हेड मास्टर वरी मथे पियो पहुचाए। ही बायोमेट्रिक वारा जेके आहिनि, इहे बि हिननि मास्तरनि खां पैसा था वठनि। चवंदा असांखे बसि 3,000 4,000 महीने में ॾियो, जंहिं महिल असां आयासीं त तव्हांखे ॿुधाईंदासीं त स्कूल में हुजो, बसि पोइ वरी हलिया। ईअं हराम खाई वञे। पुलिस त हुई बदनाम आहे। सूबेदार 2 सिपाहियुनि खे थो चए तव्हां हुते दरारी पुल ते बीहो, किन खे थो चए टूल प्लाज़ा जे भरिसां बीहो, बसि असांखे 5,000 तेल जा ॾिजो, बाक़ी जेके मथियां पैसा आहिनि उहे सभु तव्हां। पुलिस वारा बि एॾा माहिर आहिनि, असां जहिड़े मौलवी खे ॾिसंदा रोकींदा न, चवंदा हितां कुझु ई कोन मिलंदो। ॿियो को ऑफिसर हूंदो, को पाड़े जो हूंदो, उनखे न रोकींदा। ॿाहिरि को माण्हू हूंदो नी, या ग़रीब, को मोटरसाइकिल वारो, को घोड़ारू, को चुमची वारो, को ट्रैक्टर ट्राली वारो, उनखे बीहारींदा। 50 100 500 1000 जिथे धकु लॻो। एॾो ज़ुल्म। 45 करोड़ ज़िले नौशहर फिरोज़ जे लाइ मेडिकल जे लाइ हर महीने में 45 करोड़। हिकिड़ो दोस्त हो मूंखे साहब ही उन ॿुधायो 45 करोड़ दवाउनि जे लाइ हर महीने में हर ज़िले जे लाइ अचनि था त अस्पतालुनि में तव्हां दवाऊं मोकिलियो।
45 करोड़ ऐं अस्पताल में वञो त बाथरूम में पाणी कोन्हे, बेड ते चादर कान्हे का, मशीनूं सभु ख़राब, दवाऊं सभु स्टोरनि तां वठी अचे। उते मेडिकल स्टोर जेके आहिनि उहे बि तव्हां वञी ॾिसंदो त एक्सपायर दवाऊं हलाईंदा जेके गुर्दनि खे ख़तमु करे छॾींदियूं, मादो ख़तमु। अक्सर पाकिस्तान में ख़ुसूसन सूबे सिंध में तव्हांखे गुर्दनि जा मरीज़, मादे जा मरीज़ मिलंदा। इहे एॾियूं ख़तरनाक दवाऊं आहिनि जो इन्हनि दवाउनि सां माण्हू मरी बि सघे थो, पर डॉक्टर उन्हनि मेडिकल स्टोर वारनि खे चवनि था असांखे पंहिंजी ख़र्ची करायो, बाक़ी तव्हां हलायो जाइज़ थी। उन्हनि डॉक्टरनि खे वरी कंपनियुनि वारा 2 नंबर दवाऊं ॾियनि था त हीअ हलायो भली मरनि। इहे सिंध वारा तव्हांखे 6 महीने साल ते कैनेडा घुमाईंदासीं, बर्तानिया अमेरिका घुमाईंदासीं, फ्रांस इंग्लैंड तव्हांखे घुमाईंदासीं, तव्हांजे ज़ालुनि जो तव्हांजो सॼो ख़र्चु असां ते। सभु ईअं पिया, एॾो पियो ज़ुल्म थी। दुआ कयो अल्लाह ताला रहम फरमाए। बस हाणे बचाव जूं जायूं इहे मस्जिदूं मदरसा। असांजा हज़रत साईं ॿेर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा, मां ख्वाब लधो सॼी दुनिया में ऊंदहि हुई पर किथे किथे रोशनी। फरमायूं मां उनजो ताबीर कयुमि त इहे मस्जिदूं मदरसा आहिनि जिथे अल्लाह जो क़ुरान मजीद पढ़ियो थो वञे, जिथे ज़िक्र कयो थो वञे। हिते मस्जिद न मदरसनि ते अल्लाह ताला जे अनवारात जी तजलियात जी बारिश वसे पई, बाक़ी मस्जिद मदरसे खां ॿाहिरि ऊंदहि ई ऊंदहि। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, मस्जिद मदरसे मां निकिरंदा आहियूं त ईअं मालूम थींदो आहे ॼण ख़ुदा जो अज़ाब पियो अचे। किथे मौसीक़ी, किथे राग, किथे नाच, किथे गाना, ज़ुल्म पियो हले। पर जंहिंमहिल रात जो मदरसे में ईंदा आहियूं पोइ के नंढड़ा तालिब जा पढ़ंदा आहिनि, कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। को बि यादि कंदो आहे इन्ना आतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिक वन्हर इन शानियक हुवल अबतर। को बि यादि कंदो आहे अर्रहमान अल्लमल क़ुरआन ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। को बि यादि कंदो आहे यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन। पोइ जंहिंमहिल इन्हनि मासूमनि तालिबनि जे ज़ुबान ते अलाह जे क़ुरान जी तिलावत जारी हूंदी आहे, पोइ दिलि खे तसली मिलंदी आहे त अञा रब जो रहम आहे। हो इन्हनि जे करे बचा पिया हो। तंहिंजे करे त मुंहिंजे नबी फरमाइनि क़ुरान वारनि जे लाइ सारी मख़लूक़ात दुआऊं थियूं घुरे, हथां के मच्छूं बि समुंड में दुआऊं थियूं घुरनि, या अल्लाह इन्हनि क़ुरान वारनि खे बाक़ी रख। साईं ॿेर वारा फरमाईंदा, अमेरिका बर्तानिया वारनि ते बि हिननि क़ुरान वारनि जो थोरो आहे, जेके पंहिंजे प्यारनि पेरनि सां क़यामत जे दीवार खे रोकियूं बीठा। क़ुरान वियो हलियो त दुनिया ख़तमु थी। पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ाए। हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिकु दफ़े वञे पियो, ॾिठईं त हिकिड़ी क़बर आहे, उन क़बर वारे खे अज़ाब पियो थिए। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो मौजज़ो हुयो। थोरो वक़्तु हुयो, वरी वापसि मोटियो त उहा साॻी क़बर जन्नत जो बाग़ बणिजी वई। रब खे अर्ज़ु कई, या अल्लाह ही छा आहे? सवेल मां हितां गुज़रियुसि त हिन क़बर में बाहि हुई, दोज़ख जो गड़ो हो। अॼु वरी इहा क़बर साॻी हाणे ई जन्नत जो बाग़ बणिजी वई आहे। रब फरमायो, मुंहिंजा ईसा नबी इहो जेको मरी वियो इन क़बर वारे जो नंढड़ो पुटड़ो वॾड़ो थियो, अॼु मदरसे में आयो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़े। तौरेत इंजील में भी बिस्मिल्लाह हुई, कुरान में बिस्मिल्लाह कान्हे। तौरेत इंजील में भी बिस्मिल्लाह हुई। बसि हुन चया बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी मूंखे हया थो अचे, जंहिंजो बच्चो मुंहिंजो नालो थो वठे, मूंखे रहमान रहीम थो चवे, मां हुनखे कीअं अज़ाब कयां? हिन जे बच्चे जे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ण जे करे मां हिन जे क़बर खे जन्नत जो बाग़ बनाए छॾियो।
इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो। हक़ीक़त में ही मदरसो ज़ीनतुल क़ुरान सॼे इलाइक़े ते अलाह जी रहमत आहे, छो त हिते क़ुर मजीद पढ़े थो। जेके बि पाड़े में वेठा आहिनि, पंहिंजा हुजनि परावा, दोस्त, दुश्मन, मुखालिफ़, मुवाफ़िक़, भली असांजे मदरसे जी मुखालिफ़त कनि, भली असांखे गारियूं ॾियनि, पर हीउ मदरसो मुफ़्त में हुननि जे लाइ रहमत आहे, छो त हीउ क़ुर मजीद हिते पढ़े थो। त इन करे मां पाड़े वारनि खे ख़ुशूसन गुज़ारिश थो कयां त हीउ अलाह जी रहमत अथव मदरसो, हीउ रब जो वॾो इनाम आहे तव्हां ते, हिन जो क़दुरु कयो, पंहिंजे बचनि खे क़ुर मजीद पढ़ायो, पोइ इनशा कख बि लख, पोइ मिटी में हथ विझो त मिटी बि सोन। अल्लाह से दुआ आहे अल्लाह ताला हिन इदारे खे आबाद फ़रमाए, असांजे बचनि ऐं नियाणियुनि खे बि रब इहा क़ुर वारी दौलत नसीब फ़रमाए। अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। या अल्लाह, जेके बि बाना सुबुह खां वठी हिन वक़्त ताईं तुंहिंजो क़ुर, तुंहिंजे महबूब जो फ़रमान ॿुधण जे लाइ वेठा आहिनि, ॿियो कोई गर्ज़ कोन्हे, तुंहिंजी रज़ा मक़सूद आहे। या अल्लाह, असां सभिनी खां राज़ी थी, जेकी आया उन्हनि खां बि राज़ी थी, जेकी न आया उन्हनि खां बि राज़ी थी, जेके वेठा आहिनि उन्हनि खां बि राज़ी थी, जेकी हलिया विया उन्हनि खां बि राज़ी थी। या अल्लाह, जेके ज़िंदा उन्हनि खां बि राज़ी थी, जेके असांजा वॾड़ा नंढड़ा मर्द औरतूं फ़ौत थी विया ईमान सां, उन्हनि खां बि राज़ी थी। इन मस्जिद मदरसे खे आबाद फ़रमा, तालीम में तामीर में तरक़ी फ़रमा, जेके बि ज़रूरियात आहिनि पंहिंजे ग़ैबी ख़ज़ाने मां पूरी फ़रमा। इलाइक़े वारनि जे लाइ हिन मस्जिद मदरसे खे हिदायत ऐं निजात जो ज़रियो बना, उन्हनि जे बचनि खे बि क़ुर वारी दौलत नसीब फ़रमा। सल्लल्लाहु तआला अला हबीबी ख़ैर ख़ल्क़ी मुहम्मद व आलिहि व सहाबिही।